मानीअ में ज़ाइक़ो पे वॾो आहे। कंहिं तयारु कयो? राणा खान जी औताक नाहे, न ही उनजे हराम जा टुकर आहिनि। ही टुकर अलीअ जे ग़ुलाम अलीअ जी रत ऐं पघर जे पोरे जा टुकर आहिनि, जेके तोखे हज़म कोन थींदा। सर ही छा था क्यों? सीनियर मां या तू? बेदार हथ हेठ कर। अली जे गुलाम अली जे मथा हथ खणण वारा जहिड़ा ई न रहिया, जहिड़ा रहिया। किथे ईअं न थिए राणा खान जी चुर्च ते तू पंहिंजी ज़िंदगी विञाए वेही वई। सूबेदार सुल्तान खे तो धमकी दी। सुल्तान खे सूबेदार अथई दम अली जे गुलाम अली खे गिरफ्तार कयो। गुलाम अली, कानून सां फिटाइण जी ग़लती न कयो। कानून सां मां कोन थो फिटायां। कानून लाइ मूंखे कल्ह भी इज़त हुई, अॼु भी इज़त आहे। बाक़ी राणा खान जे हिन दल्ले खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां, हराम जा टुकर खाए ग़रीबनि जे मथां ज़ुल्म थो करे। सोट हथियार हेठ कर, कानून सां वेर न पाए। सोट न मुंहिंजो चवण वठ। सोट मां तोखां उमिरि में वॾो आहियां, मुंहिंजे हिन अछी ॾाढ़ीअ जो वास्तो थी। सोट मुंहिंजे हिन अछी ॾाढ़ीअ जो वास्तो थी, मुंहिंजे बचन ते रहम का। हथियार हेठ कर, हथियार हेठ कर। हाणी तुंहिंजी ऐं मुंहिंजी ख़बर पवंदी थाणे में। इंस्पेक्टर सुल्तान जे मथां हथियार तारण वारे जो अंजाम छा थींदो आहे। अॻियों थी हल। वॾा वॾा मूंखे इजाज़त ॾे त मां गुलाम अलीअ खे ख़त्म कयां। अरे चिरिया सुधर। गुलाम अली खे मारण एतिरो आसान कोन्हे। पर तो बि मूंखे सुञातो कोन्हे। मां आहियां जो बाबूअ जूं वाछूं बि चीरे छॾियां। अरे गुलाम अली अज़दा
जे राणा खान जे सॼे खानदान जा भागा लाहे छॾिया। अड़े इहो आसानी सां असांजे मार में कोन ईंदो। मुंहिंजी सलाह अथई त इन दुश्मनी जे विच में असां न अचूं। कुछ भी हुजे, अदा वॾा कुछ भी हुजे, पर मूंखे हुन चोरीअ जो संग घुर्जे। हा अड़े चोरियूं खोड़, तोखे कंहिं ॿिए हंधां परणाए वठंदुसि। मुंहिंजी कुंवारपण बि त उहा ई चोरी, बसि उहा ई चोरी। हा अदा वॾा ॾियोसि इजाज़त त ॾे बंबोर खे बायूं। हिक रन ज़ात जे करे नाक कंहिंसां ज़ुल्म करणु इहो यार मूंखां कोन पुॼई। बसि अदा वॾा बसि, तोखे मुनासिब लॻे या न, पर छोरी त मुंहिंजी दिलि खे लॻी वई। गुलाम अली त छा, पर हुनजी पूरी आंख खे बि मां मारण लाइ तयारु आहियां। नाक खून वहाईंदे। अदा वॾा जेको थियो ॾिठो ईंदो। इन जो मतिलबु त हाणे तोखे ज़ंजीर विझणा पवंदा। जबल ज़ंजीर बि टोड़े भॼी वेंदो, पर मुड़ंदो कोन। न मुड़ंदे त वञी थुकूं जल थु। अदा वॾा मां मरंदुसि, पर मुड़ंदुसि कोन। अड़े जे मरंदे त वञी धूड़ पा। मूंखे छो थो ॿुधाई? छो मुंहिंजे मरण जो तोखे ॾुख कोन थींदो? ॾुख तॾहिं थिए जॾहिं मां न मरां। हिते सभु को मरंदो, केरु वेही भला क़यामत जा तॾा वेड़ींदो। हाणे खिल खिल, बोत खां न ॾिज खिल। सुल्तान, मां हालीअ जो गुलाम अली आया। मूं अॼु ॾींहं ताईं पंहिंजो हिसाब अधूरो नाहे छॾियो पंहिंजो हिसाब अधूरो। कर ज़ुल्म, पर ज़ुल्म एतिरो कर जेतिरी तोखे सुभाणे ज़ुल्म सहण जी साप हुजे। सुल्तान खे धमकी? हाँ, शैतान खे धमकी। पोइ मारण जे लाइ तयार थी। सर ही तो नाइंसाफ़ी आहे। अरे तूं केरु थींदो मूंखे सम्झाइण वारो? मां सीनियर आहियां, तूं अचे ही वठ ऐं गुलाम अली जी खल लाहे छॾ। सर मां कंहिं बि मज़लूम ते हथ न आहियां खणंदो। त पोइ तूं परे थी, हिन खे मां पाण ई ॾिसां। सुल्तान, अञा असांजे महिमान खे महिमानी न खाराई अथई छा? तव्हांजे महिमान जी छाते तौर हले पई। त पोइ थोरो हथु हला त असां बि ॾिसूं। तव्हां पंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा ते हलिया वञो पंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा ते।
कसम आहे पंहिंजे मौला अली मुश्किल कुशा जो हे अली जो गुलाम अली का हिक हिक जख्म जो हिसाब वठंदो हिक हिक जख्म जो हिसाब वठंदो चई छॾियई पंहिंजे भाउ राणी खान खे घणनि सालनि खां पोइ मां पंहिंजे भेण जो चेहरो ॾिठो असां सम्झो हो त ज़ालिमनि तोखे मारे छॾियो हूंदो। अदी ज़िंदगी कीअं थी गुज़रे तव्हांखे ॾिसण खां सवाइ ज़िंदगी ज़हर थी लॻे। शल मुंहिंजी ज़िंदगी बि तोखे हुजे। तुंहिंजी दुआ अगामी वई भाई अगामी वई तुंहिंजी दुआ हाणे तुंहिंजी ज़िंदगी मां राणीअ खे थो ॾियां राणीअ खे तुंहिंजी ज़िंदगी राणा खान आहिस्ते बाबा आहिस्ते राणा खान खे वॾा आवाज़ पसंदि न आहिनि राणा खान तुझो वक्त पूरा थी चुको है। बाबा राणा खान जे अॻियां को बि न आहे टिकंदो को बि न मूंखे मारे छॾियो भले मूंखे बि मारे छॾियो। तुंहिंजी अञा सज़ा ख़तम न आहे थी तूं त मुंहिंजे हुन जी राणी आहीं तोखे त मां उमिरि क़ैद ॾींदसि हैबत बाबा संभाल चोरी खे राणा खान ही ॾिस मां बि तोसां गॾु भाॻे भाई वारा आहियां ही ॾिस बाबा तोसां हाणे रिश्तो थी सघे थो छो जो तूं राणा खान जी तबियत खां वाक़ुफ़ थी वियो आहीं
थी सघे। हाँ गुलाम अली हाँ, इहो थी चुको है। ऐं तुंहिंजे घर मथां क़यामत गुज़री चुकी है। न चओ त इहे न थियो आहे, चओ त इहे न थियो। हा पिट पाण खे पारा तारे पाण खे तोखे कहिड़े कारीगर नाग खाधो नाग जो राणा खान जी जी में आहे। सर ही छा थी रहियो आहे? सर गुलाम अली बेडो ही आहे। बस सूबेदार साहब, मुंहिंजे सोट ऐं मुंहिंजी भाॼाईअ खे बेगुनाह क़तल कयो वियो ऐं हिन सुल्तान बेगुनाह हिन अलीअ जे गुलाम खे कैद करे छॾियो आहे। राणा खान जी FIR तहत गुलाम अली खे गिरफ़्तार कयो आहे। राणा खान कूड़े कूड़े जो पुट आहे ऐं तव्हां गुलाम अली खे हिन महिल आज़ाद करे छॾियो। हिन खे मोहलत ॾियणी पवंदी पंहिंजनि खे दफ़न करण जी। सर, इंसानियत नाते मूं ई अव्हां जे मथां इहो फर्ज़ बणिजे थो। जमादार यस सर। लॉकअप खोल। गुलाम अली घणो ख़ुशि नथी घणो ख़ुशि तोखे एसी ताईं मोहलत आहे जो पंहिंजनि खे कफन ऐं दफ़न ॾेई सघे ऐं उन खां पोइ वरी अची जेल में वारींदोसांइ। सुल्तान, मां अलीअ जो गुलाम अली आहियां, गुलाम अली आहियां। इन्हीअ करे सब्र में चुप रहिस। पर अॼु तव्हां हिक ज़ालिम सां गॾिजी मुंहिंजे सब्र खे पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो। मुंहिंजे सब्र खे पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो। मूंखे कसम आहे पंहिंजे पैदा करण वारे जी ज़ात जो, हे अली जो गुलाम अली तेस ताईं सुख सां न वेंदो जेस ताईं तो जड़े कंदे नाली जे कीड़े खे पंहिंजे पेरनि जे हेठां चीभाटे मारे न छॾींदो। ऐं हा, अॼु ई अली जो गुलाम अली तुझे खिलाफ ऐलान जंग करे थो, ऐलान जंग।
राणा खान अचो वेहो वेहो। अरे बाबा असां पंहिंजे दुश्मन जी दिलि खे साड़े असुल खाक बणाए छॾियो आहे, खाक। ऐं तव्हां अञा ताईं असांजे लाइ महफ़िल जो बि बंदोबस्तु कोन कयो आहे बाबा। महफ़िल मचाइण में देर न कयो दरिया, अदा वॾा तव्हांजी औताक़ ते हली विया। महफ़िलियूं बि मचंदियूं, ददिका ई धुड़िया बि थींदा। अचो तव्हां वेहो त सही। अदा वेह तो वरी कीअं, राणा जे पेरनि हेठां टांडा आहिनि, टांडा। चवी सच थो। बाबा टांडा त मां पंहिंजे दुश्मन खे ॾेई आयो आहियां, दुश्मन खे। इन जो मतलब त तुंहिंजी दिलि बाग बहार आहे। हाँ दरिया, हाँ बाबा अॼु राणो खान ॾाढो ख़ुशि आहे, ॾाढो ख़ुशि आहे। जेको पाण खे शींहुं पियो सम्झे, अॼु गिदड़ वारियूं ऊनायूं करे मैदान छॾे थोरे भॼी वियो, राणा खान खां भॼी वियो। बाबा हाणे असीं महफ़िल ॿुधण जो हक़ रखूं था बाबा। सब्र कर घोड़ा, उग उग घोड़ा, घोड़ा गाड़े मूंखे कमज़ोर न कर मूंखे कमज़ोर। सोटर मूंखे कसम आहे तुझिन कब्र जी मिटीअ जो, जेस ताईं दुश्मन जी रत तुझिन कब्र जी मिटी सां न मिलाया, तेस ताईं सुख सां कोन वेंदुसि, न वेंदुसि सुख सां। जो तही अलीअ जे गुलाम अली जो तोसां वाइदो आहे तोसां वाइदो। राणा खान मां तोखे गिरफ़्तार करण आयो आहियां। अब मुंहिंजो ॾोह कोन्हे मुंहिंजो ॾोह भा। तुंहिंजा पियल टुकर मूंखे यादि आहिनि बाबा। छा कयां बा? डीएसपी तंग थो करे तोखे गिरफ़्तार करण जे लाइ। अरे बाबा राणा खान खे गिरफ़्तार करण जी तो में हिम्मत आहे? अरे तुंहिंजी छा औकात हलियो ही राणा खान खे गिरफ़्तार करण। ऐं बाबा जेकॾहिं तो राणा खान खे गिरफ़्तार करण जो सोचियो बि त राजन खे डांडा हूंदई, असुल मुल्क खे बाहियूं हूंदई, बाहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त दरिया खान जी औताक़त आहे। राणा खे तूं गिरफ़्तार कंदे हाँ जबल हिननि जे अॻियों दीवार खड़ी करे छॾ। दीवार गिरफ़्तार करण आया न राणे खान खे। अदा वॾा इएं सम्झ
त दीवार अची वई। इन दीवार मां को कुओ बि निकिरी कोन सघंदो त पोइ ही उठ सूबेदार कीअं निकिरंदो? हा सूबेदार असांजा सिर लाइ पोइ अदावरिया खे गिरफ़्तार करे सघे थो। राणा खान, डीएसपी जो ज़ोर हद खां वधियल आहे। तूं गिरफ़्तार ज़रूर थींदे। राणा खान असां गुलाम अलीअ जे अखियुनि में तुंहिंजे लाइ मौत ॾिसी आया आहियूं, मौत। बस बस बाबा बस। सूबेदार जल पंहिंजे सिपाहीअ खे जल। राणा खान जो दिमाग़ न फेराए। किथे हिन जो मेजालो कढी दरिया खान जे इन कारे कुत्ते खे न ॾेई छॾियां। दरिया बाबा जल हिननि खे, जल बाबा जल। राणा खान, मां जल्द ईंदुसि मां। तूं सुल्तान खां बची कोन सघंदे तूं सुल्तान खां। ऐं तुंहिंजा ई साथी तोखे कोन बचाए सघंदा सुल्तान खां। सूबेदार हलण जी कर बाबा, हलण जी कर। वञ त किथे सरकारी एम्बुलेंस जो तेल असांजी ॻीचीअ में न पवे। सरकारी एम्बुलेंस ते छाजे लाइ वॾा था? हिननि जो लाश त उठ गाॾे ते मोकिलींदासीं। वञ बाबा वञ, हल हाणे हल हल। वॾा आहिनि राणा खान खे गिरफ़्तार करण वारा। अरे बाबा हाणे हल हल त सेका जी न पुठाड़ा। हल हाणे हल। वञ वञ वञ। लो बाबा तव्हां भई भली खिलो। मुंहिंजी सिहत ते असर पवण वारो कोन्हे। विञाईंदो तव्हां भॼा सिर मां हलां थो। महिरबानी तव्हांजो नीमक मूंखे खाधल आहे राणा खान, खाधल आहे बाबा नीमक। महिरबानी वञा थो। हलो हलो। गुलो हिते रखीस। जॾहिं गिदड़ जो मौत थींदो आहे त शहर जो रुख कंदो आहे। ऐं हिननि ज़ालिमनि जो मौत थींदो त मूं ॾांहुं रुख कंदा। मूं ॾांहुं हुनखे पहिरियों तोहफ़ो हा सोबत खान जो लाश तोहफ़े में ॾींदुसि त जीअं राणा खान खे ख़बर पए अलीअ जे गुलाम अली सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। अॼु सोबत जे मौत सां ही अलीअ जो गुलाम अली ऐलान जंग करे थो। ऐलान जंग। कालू जी बालू। अरे छा चई? साईं मुंहिंजो मक़सदु आहे मां भुलिजी पियुसि। मूं सम्झो तव्हां बालू आहियो। असांजो वॾा ड्रारी। आवाज़ ॿुधी पोइ ॻाल्हाईंदो कर। जेको थो ॻाल्हाए जी बालू जी बालू। अरे हाणे ठाहियो एतिरो शाणू न थी। हीअं अठी थो करी। असांजो वॾा ड्रारी तोखे ख़बर ई कान्हे। अरे हाणे ॾियारी न हणो। हलो अॻिते। बाबा साईं
हिन वक़्तु गुलाम अली ज़ख़्मी शेर थी चुको आहे। अॻिते हलण खां सही आहे त पोइते भॼूं। हा ॻाल्हि कम जी कई अथई बालू। हाणे ॿुध, तव्हां मुंहिंजे ख़्याल में पोइ अचो, मां थोरो अॻियां थो हलां। तव्हां मुड़ुस माण्हू आहियो, असां जूं वॾा ॾाड़ी। अरे हाणे ॾियारी न हणो, मां चवां थो पादर खाईंदो पादर। हलो अॻिते। अची वाठो गिदड़ शींहं जे चंबे में। रंजाई ना है तो पोइ मुझे मथा हथियार छो? मुझे खानदान तहां जो छा बिगाड़ियो? असां तहां खे केड़े रंज ॾिनो रे? पोइ ये ज़ुल्मन जा पहाड़ असां मथां छो किराया? सोबत खान छो किराया? यो कम मुझे भा राणा खान जो। राणा खान जो? राणा खान केर और तू केर? राणा खान तुझो नंढो भाउ आहे। तू उनखे समझाए थे सघे या सजी पुठ भराई तुझी ही सोबत खान तुझी? हाणे मिसणो तो थी। जे राणा खान के पहिरीं गलती ते तू उनखे सज़ा ॾियां त अॼु तोखे ये ॾींहं ॾिसणा न पवंदा। ऐं हाणे तोखे राणा खान जे ज़ुल्मनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। कफ़ारो अदा करणो पवंदो सोबत खान। छा गुलाम अली तू मूंखे माफ़ करे नथो सघी? न, तहां मुंहिंजी दिलि खे एतिरा त घाव ॾिनानि, एतिरा त घाव ॾिनानि जो हाणे हिन दिलि में राम नाले का बि शइ न बची आहे। का बि शइ न बची। हाणे ही अलीअ जो गुलाम अली कसम खणी चुको आहे त कंहिं बि ज़ालिम खे बख़्श न कंदो ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदो। ऐं हाणे मां इन्हीअ नेकीअ जे कम जी शुरूआत सोबत खान तोता थो कयां। तुझे लाश जो तोहफ़ो राणा खान ने मोकिले ऐलान जंग कयां थो। ऐलान जंग।
अज तुझे पहिरें दुश्मन जी रत तुझी कब्र जी मिटीअ सां मिलाए जंग जी शुरुआत मां करे चुको आहियां। मूंखे कसम आहे पंहिंजे मुर्शिद मौला अली मुश्किल कुशा जो मोस ताईं राणा खान खे न मारींदुसि जैसी ताईं राणा खान अलीअ जे गुलाम अलीअ जे ख़ौफ़ खां रातियुनि जूं रातियूं निंडियूं करण छॾे नथो ॾे। हाणे उहो वक़्तु परे न आहे रहियो। तमामु जल्द राणा खान हिन अलीअ जे गुलाम अली जे नाले खां बि छिरक भरींदो। राणा पंहिंजे वॾे भाउ जो तॾो कोन कंदे छा? न दरिया बाबा न, ही त मुंहिंजो हिकु भाउ मोह आहे, सिर्फ़ु हिकु भाउ। जेकॾहिं मुंहिंजो पूरो खानदान मरी वञे तॾहिं बि मां तॾो न कयां न। जेसि ताईं गुलाम अली जो सिर कपे मुंहिंजे अॻियां न रखबो मां गुलाम अली जे लाश मथां बि रक़्स नथो कयां। तेसि ताईं बाबा मां पंहिंजे भाउ जो तॾो हरगिज़ कोन कंदुसि। न बस बाबा बस। इहे रननि वारा सुॾिकड़ा भरे पंहिंजी दिलि खे मेड़ न कयो। जेकॾहिं पंहिंजो कारो मोह धोइणो अथव त पोइ वञो बाबा वञो, वञी गुलाम अली जो सिर कटे मुंहिंजे कदमनि में रखो। पोइ मां सम्झंदुसि त तव्हां राणा खानदान जे नस्ल मंझां आहियो। जे न त पोइ मां सम्झंदुसि त को महिमान अची मोकारो करे वियो आहे। पंहिंजो कारो मोह धोई अचो। वञो हेबत बीरो न दरिया न। हिननि खे रोक न बाबा, रोक न हिननि खे। राणा ॾींहुं बि इंतज़ार कर, गुलाम अली खे छॾे ॾे त भली खुलियल मैदान ते अचे। पोइ जंग जे गिदड़ वांगुरु विच में फासाए सभु गॾिजी उन जो शिकार कंदासीं। बाबा कुझु माण्हू गुलाम अली जी जांच में लॻाए छॾ, जेकी इहो मालूम कनि त इहो रोल बगियल किथे किथे रुलंदो रहे थो। बाबा हेबत समझी वई न। जीजी ख़बर ॿुधी तम गुलाम अली दरगाह ते वेंदो, हाणे चाचो राणो उनखे ख़त्म करे छॾींदो। न गाबू, गुलाम अली खे कुझु कोन थींदो। जीजी मूं पाण पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, हुन दरिया खान वारा हेॾा चाचे वारा ऐं हुन सां गॾु पुलिस बि ईंदी। छा इहो तूं पाण ॿुधो? हा जीजी, कोई पुलिस वारो बि न आयो। गाबू कीअं बि करे सुभाणे इहा ख़बर गुलाम अली खे पुॼाइजांइ। हा जीजी मां कोशिश कंदुसि। कीअं बि करे इहा ख़बर गुलाम अली खे पुॼाइजांइ। हा जीजी मां सुबुह जो सवेर निकिरी वेंदुसि। या अल्लाह, गुलाम अली खे पंहिंजी पनाह में रखजां। अचो साहब अचो, ऐं असां आहियूं वॾा ॾाढी माण्हू। वेहो वेहो वेहो।
राणा खाना हुकुम कयो सुल्तान सीनियर के कीअं याद कयो अथव? सुल्तान बाबा मूंखे ख़बर आहे त तूं अहिड़ो बकियाड़ो आहे जेको हमेशह बकरे जो शिकार कंदो आहे, पर बाबा मां चाहियां थो त तूं हाणे फाड़े जो शिकार कर। बाबा सुभाणे तोखे गुलाम अलीअ जो शिकार करणो आहे। हा बाबा। राणा खाना हिन वक़्तु मां तव्हांजो साथ नथो ॾेई सघां। छो बाबा छो छो नथो साथ ॾेई सघीं? हा राणा खाना हिन वक़्तु DSP गुलाम अली ते वधीक महिरबान आहे ऐं हिन सुल्तान सीनियर सां अखियूं कड़ियूं अथसि। अरे बाबा हिन वक़्तु मां तुंहिंजो खीसो गरम करियां थो, बाक़ी रहियो DSP। बाबा DSP खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। राणा खाना तुंहिंजनि ॻाल्हियुनि मां लॻे थो त तूं मुंहिंजी नौकरी ख़तम कराईंदी। अरे बाबा सुल्तान सभा को चट। बाबा राणा खान जे हूंदे तुंहिंजी नौकरीअ खे कुझु बि कोन थींदो। तुंहिंजी नौकरी मां ॿुधाईंदुसि। बाबा वध में वधि तुंहिंजी खणी बदिली थींदी न, बसि न छा थियो? राणा खान चंद ॾियारनि में तुंहिंजी बदिली साॻे थाणे ते वापसि कराईंदो। इहो राणा खान जो तोसां वाइदो आहे, बसि न बाबा। त पोइ ठीकु आहे राणा खान। बाबा सुल्तान बाबा सुभाणे पंहिंजा जवान असुल तयार रख। हेॾा मुंहिंजा जानठा जवान बि मुकमल तयारीअ में हूंदा। सुभाणे आहे जुमो। बाबा पक्की ख़बर मिली। भी तो मां दरगाह तो ज़ियारत करे अचां। पर चाचा जल्दी अच जाए, दुश्मन ताड़ में लगा पिया आहिनि। दुश्मननि में एतिरी जुर्रत ई न आहे जो हिन अलीअ जे गुलाम अली जे मथां वार करण जी जुर्रत कनि। तूं दिलजा कर, रख मौला ते। ठीक चो, मां वेठो आहियां बस। बालू जी कालू अॻियां पादर पोयां बि पादर बा कयूं त कीअं कयूं? असां आहियूं वॾा ड्राड़ी। बालू जी कालू ॾे ख़बर इहो गुलाम अली किथे हूंदो? मां वरी को तव्हांखे एतिरो जल्दी ॿुधाईंदुसि छा त चाचू दरगाह ते ज़ियारत ते वियो आहे। कालू कमु थी वियो। असां आहियूं वॾा ड्राड़ी।
तोसां का बि मुंहिंजी शिकायत न आहे। मां तुझे पीउ जो कातिल आहियां। मुंहिंजो अबा जंहिं सज़ा जो हक़दार हो उनखे उहा सज़ा मिली। मुंह में तुझो कहिड़ो मक़सदु? गुलाम अली मूंखे हितां वठी हल। जेसि ताईं मूं मथां थियल ज़ुल्म जो इंतकाम न वठंदो ऐं उनजो हिसाब न वठंदुसि सोन परी, तेसि ताईं मां ख़ुशियूं कोन मल्हाईंदुसि, न मल्हाईंदुसि ख़ुशियूं। मां आख़िरी दम ताईं तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। सोन परी, जेसी ताईं ज़ालिम ऐं ज़ुल्म मौजूद आहिनि तेसी ताईं ही अलीअ जो ग़ुलाम अली हिकु ॾींहुं बि सुकून सां न वेहंदो, हिकु ॾींहुं बि सुकून सां न वेहंदो। ॿुधायो ॻाल्हि छा ॾिसी आया आहियो? अरे ॿुधायो बाबा ॿुधायो। बाबा साईं मुंहिंजो किसो एसि ताईं आहे। अॻिते ॻाल्हायां त मुंहिंजी ज़बान सड़े। असांजो वॾा ड्राड़ी माण्हू। अरे ॻाल्हाए ड्राड़ी जा पुट, ॿुधाए छा ॻाल्हि आहे? बालू जी कालू आहियां त मां वॾो ड्राड़ी, पर जेको कुझु मां ॾिसी आहियो मां इहो मां नथो ॿुधायां। मुंहिंजी ज़बान सड़े। तूं ॿुधा। हा हा ओ पोयां गुलाम अली ऐं सोनू जो जेको मिलण वारो किसो। कालू ॾाढी सुठी लॻी। इन जे करे त मुंहिंजी ज़बान न पई हले, पर तोखे आहे पादरनि जो शौक़ु। असांजो वॾा ड्राड़ी। बस बाबा बस, बंद कयो पाती हिन ज़बान खे। तया किन्नी ज़बान कटे कुत्तनि खे ॾेई छॾियां। अदा इन्हीअ जो मक़सदु त गुलाम अली हर ॿिए ॾींहं ते ज़ियारत ते ईंदो हूंदो। हा ऐं पता बाबा हा, पर हिन भेरे हू ज़ियारत लाइ अचे ज़रूर, पर वापसि वञे न बाबा, वञे न। वापसि न वेंदो अदा, वापसि न वेंदो। दरिया ख़ान सां मिली गुलाम अलीअ जे मौत जो ॼार विछायूं था। अदा दरिया ख़ान सां मिलण जी का बि ज़रूरत न आहे। गुलाम अली लाइ असां ई काफ़ी आहियूं। न बाबा न, गुलाम अली लाइ तव्हां काफ़ी न आहियो। दरिया ख़ान सां मिलण तमामु ज़रूरी आहे। पूरी फौज तैयार करणी आहे बाबा, पूरी फौज। जी गुलाम अली दरगाह में अंदर दाखिल थे उते ही काबू थी वने, बंद थी वने बाबा, बंद, बाहर निकरी न सके। हाँ बाबा हाँ, कन्न खोले ॿुधी छॾियो। मूंखे हर हाल में गुलाम अली जो सिर घुर्जे, कब्बे जो कंध कोरे। जेसी ताईं गुलाम अली जो सिर राणा खान जे कदमनि में निकिरंदो, राणा खान जे दिल खे सुकून न मिलंदो। न तमाम जल्द गुलाम अलीअ जो सिर तव्हांजे कदमनि में अचे उछलींदासीं अदा। उन लाइ असांखे रत जो दरिया वहाइणो पए न, पोइ बि वहाईंदासीं। पर असांजा कदम पोइ ते न हटंदा। त पोइ बाबा वञो, वञो वञी तयारी कयो। हथियारनि खे तेल हणो, दरिया खे चओ उहो बि पंहिंजे माण्हुनि खे तयारु करे। होॾां मां इंस्पेक्टर सुल्तान खे चवां थो पंहिंजो फोर्स मुकमल तयारु रखे। मूंखे हर हाल में गुलाम अली जो सिर घुर्जे, सिर। त जीअं मां गुलाम अली जे सिर मथां बेरकीब हुनखे दीवा ॾियां ऐं ॿुधायां दुनिया खे त राणा खान जी ताक़त छा आहे बाबा, छा आहे राणा खान जी ताक़त।
न चाचा न चाचा तव्हां न वञो चाचा तव्हां तूं फिक्र न कर गोलू 1000 गिदड़ गॾिजी वञनि तॾहिं बि न शींहं जो शिकार करे कोन था सघनि अॼु वक़्तु अची वियो गोलू राणा खान सां हिसाब किताब बराबर करण जो हिते बि गोलू ये अली जो गुलाम है अली
भज सुल्तान भज। ॾिसां थो त तूं अॼु अलीअ जे ग़ुलाम अली खां केतिरो तो भॼी सघी। भज। राणा खान मूंखे बचायो, मूंखे बचायो। गुलाम अली मुंहिंजे पोयां हुआ, मूंखे बचायो। अच्छा बाबा, गुलाम अली तुझे पोयां आहे ऐं तूं मुंहिंजो बग़ैर कुत्ते वांगुरु साकंदो राणा खान जे साम्हूं अची पहुतो आहे। हाँ बाबा। हे छा था कयो राणा खान? राणा खान हे छा था कयो बाबा? मां त तव्हांजो वफ़ादार आहियां। मूंखे मारे ॾियो, मूंखे सुल्तान खे। अल्लाह मारे पुठी रही भॼी ईंदड़ पंहिंजे भाउ खे बि राणा खान बख़्श न करे। हाँ बाबा, त तोखे बख़्श कीअं करे? हाँ, जेकॾहिं तूं राणा खान जो वफ़ादार हुजी हां त पुठी रही भॼी न अची हां, उते ई मरी वञी हां ऐं राणा खान खे मारण जी तकलीफ़ न ॾेई हां। थो राणा खान न, तुझो खेल खत्म। अज मां तुझो सॼो नस्ल खत्म करे तोट पहुतो आहियां। अज ही अलीअ जो गुलाम अली तुझो सिर धड़ खां धार करे हिसाब बराबर कंदुसि। अरे ओ पापी, याद कर पंहिंजा पाप, याद कर पंहिंजा उहे ज़ुल्म जेके तो असां मथां कया हा। अॼु मां तुंहिंजो संद वठींदुसि, तॾहिं बि तुंहिंजा ज़ुल्म वधी वेंदा। पर ही अलीअ जो गुलाम अली एॾो ज़ालिम न आहे जो तोखे घणो तड़पाए। अॼु हिक ई गोली सां तोखे ख़त्म करे छॾींदुसि। पढ़ कलमा, पढ़ कलमा। अदा वास्तो अथई पंहिंजे मुर्शिद जो, हिन खे कुझु न चओ। वञ थी वञ, हिन अलीअ जे गुलाम अली तुझे मुर्श जी ज़िंदगी तोखे ख़ैरात में ॾेई छॾी ऐं पंहिंजे भाउ जो फर्ज़ पूरो करे छॾी। पर हिन सिंध अमड़ जे पुट जे नाते हिन ज़ालिम खे मां सज़ा ज़रूर ॾींदुसि। ऐं हिन ज़ालिम शख्स सां मां अहिड़ो अशर कंदुसि जो बाक़ी ज़िंदगी ही कंहिं बि मज़लूम ते हथ न खणी सघंदो। अरे तू इते बिठो छा थो करी? ॾाढ़ी भज ज़िंदगी बख़्श कई मां कोन भॼंदुसि।
न न न न मां भॼां थो असां जूं वॾा ड्राड़ी माण्हू न न मां वॾो भारी माण्हू ॾिस राणा खान हेॾा ॾिस ये सिंध जी उहा ॼाई आहे जेका पाण त ज़ुल्म जी चक्की में पिसजी रही आहे पर पंहिंजे मुड़ुस जो मौत नथी ॾिसी सघे छा यादि कंदे राणा खान इन सिंध धरती जी मासूम न्याणी जे सदके जिंदगी ख़ैरात में ॾेई थो वञा ख़ैरात में काॾी अदा अदी हिक तूं न अलाए केतिरियूं सिंध ॼायूं मुंहिंजूं भेनरियूं आहिनि ज़ुल्म जी चक्कीअ में पीसजी रहियूं आहिनि उन्हनि खे ज़ुल्म जी चक्की मां आज़ाद कराइण हिन अलीअ जे ग़ुलाम अली जे मथां फर्ज़ थिए थो